ना बेवाही मुझे गुलाम सरवर गुलाम अब्बास हुसैन हे मुझा भाई ने मुझे बेगुनाह मुते पुलिस वठी मुते बेगुनाह मुते एफआईआर कराई थन 6 मान ते मुखे औरत ते एफआईआर कराई थन उन का पुलिस गुरिया टपड़ पई भजे मुखे बाहन माठी मुखे दर ताणी गेले वाने रोड ताणी गेले वाने एफआईआर मुखे नाली न था जन मुझा नाली बंद कया मुझा घर बुडन पी था मुखे मान जी धमकी था जन मुझे जगह था कने मां गरीब मिस्किन मां हींअर मुझा पानी धाणी बंद करे आने मुझी अकरम जे पासे मुझो प्लाट उन ते कब्जो कथा उतां भी भितियूं था जन मुझे पुलिस मुझे इंसाफ करे मुझी हित पुलिस आई मुखे बाहन माटी मुझे कुआरी न्याणी के मुखे टंगुल माटी गिले सजे अया म डिठो रोड ताणी पो मुते कूड़ी एफआईआर करे पो मुखे दरस थाने जी पुलिस है मां बेवाही रन जाला मुझे इंसाफ छे हारी तो मामा गुलाम सरवर गुलाम अब्बास पुटु हुसैन इते असां धमकी था चवंदा घर प्लाट ही असांजा आहिनि नेकाल ॿार बंदि करे था छॾनि रोज़ औज़ार खणी अथनि पुलिस दर्द थाणे जी फिरियाद करिया आहिनि एनसीयूं एफआईआर दाख़िल कयूं असां ग़रीब माण्हू छा कयूं जीअं सभु वॾा हिते ॿिनि टिनि खे असां चयो पर सभु को हुननि जे पासे ग़रीब केरु कोन्हे एफआईआर